पलीजे जे मुबैना कत्ल वारी मंसूबे खिलाफ मुख्तलिफ शहरन में एहतजाजी मुजाहरा करे धरना हया विया। हैदराबाद में अनवर सुमरे, कादिर रांठे ऐं ॿियनि जी अॻवानी में कारकुननि नसीम नगर चौक ते एहतजाजी मुजाहिरो करे टायरनि खे बाहि ॾेई धरणो हयो। मेयर में एडवोकेट इम्तियाज जतोई, नजीब महेसर ऐं आज़म खासकेली जी अॻवानी में एहतजाजी मुजाहिरो करे घंटाघर चौक ते धरणो हयो वियो। टने ॾियाम में लुकमान कोरी, सैयद वगण ऐं इरफान गुल निज़ामानी जी अॻवानी में एहतजाजी मुजाहिरो कयो वियो। कोच गुलाम मोहम्मद में अवामी तहरीक जे कारकुननि डॉक्टर नूर मोहम्मद खासकेली ऐं ॿियनि जी अॻवानी में शाह लतीफ चौक ते धरणो हणी नारेबाज़ी कई वई। वाही पांधीअ में अवामी तहरीक जे कारकुननि अमर प्रेमी, मुख्तियार ब्रह्माणी ऐं ॿियनि जी अॻवानी में गोरख रोड खां प्रेस क्लब ताईं रैली कढी नारेबाज़ी कई वई। दौलतपुर सफ़न में मंसूर कादर जोखियो ऐं अली मुराद जी अॻवानी में कारकुननि एहतजाजी मुजाहिरो कयो। गाजी खावड़ में रफ़ीक लगारी ऐं जावेद चन्नो जी अॻवानी में कारकुननि एहतजाजी मुजाहिरो करे नारेबाज़ी कई। एहतजाज दौरान खिताब कंदे अवामी तहरीक जे अॻवाननि चयो त हिक लसानी तंज़ीम पारां अयाज लतीफ पलीजे खे क़त्ल करण जो मनसूबो जोड़ण जो इंकशाफ थियो आहे। हुननि चयो त अवामी तहरीक जे सदर खे को बि नुक़सान पहुतो त उन जो सख़्त रद्द अमल साम्हूं ईंदो। अॻवाननि मुतालबो कयो त अयाज लतीफ पलीजे खे क़त्ल करण वारे मनसूबे जी जांच कराए मुलविस हथ वाइखा कया वञनि।